15 सालनि जी मस्तानी नीगिरी मक़तूला दुआ अबड़ो सां इज्तिमाई जिनसी ज़्यादती कंदड़ समूरनि जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ वारसनि तरफ़ां क़ुर पाक हथनि में खणी एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि समेत सोशल वर्करनि ऐं सिविल सोसाइटी शिरकत कई। असां इन FIR के वधीक परसू करणु चाहियूं था। असांजो मुतालबो आहे IG, DIG, SSP लाड़काणो, CM सिंध ऐं मुंहिंजे तक जी भेण फरियाल टालपुर उन ताणी बि ही आवाज़ पहुचणु घुरिजे। मुंहिंजी मस्तानी भाणे जी जेका मां धीउ करे पाली हुई, उनजी माउ बि मस्तानी आहे। ज़ुल्म थियो आहे, कहर थियो आहे, उन सां अॼु तमाई ॾाढाई थी आहे। का बि पेशरफ़्त न थी आहे, कोई बि तावन न आहे, कोई बि साकार न आहे। असांखे इहो ई असांजी दुआ जा कातिल जल्दी जल्दी गिरफ़्तार कनि। जे हिकिड़ो मारिजी वियो आहे त असांजा ॿिया कातिल किथे आहिनि। असां DSC खे, ISC खे, फरार टॉप खे, अदा बिलावर खे गुज़ारिश आहे त असांखे इंसाफ़ खपे। असांजो बच्चो हुई, असां हुनजी जज़्बात में निकिरी करे असां पंहिंजी न्याणी जो इंसाफ़ घुरियो आहे। असां पंहिंजी न्याणी जा कातिल घुरिया आहिनि जिन असांजी मस्तानी सां ॾाढाई कई आहे, ज़ुल्म कयो आहे ऐं नाजाइज़ी कई आहे। असां हुन न्याणी खे त दफ़नायोसीं, पर असां हुनजे कातिलनि खे काथां ॻोल्हियूं? असां हुकूमत खे चऊं था असांखे ॻोल्हे ॾे। मुंहिंजो हथु तरनि बसि, मुंहिंजो असाब ॾे बसि, मुंहिंजी धीअ था कयो अथऊं न चातिर थींदा बसि। आख़िर असां अॼु पंहिंजी इंसाफ़ जे लाइ असां जूं अमड़ियूं भेनरियूं क़ुर शरीफ़ खणी एहतिजाजूं कनि था। असां सां अब्दुल इंसाफ़ कयो वञे। हीउ किथां जो कानून आहे? हीउ किथां जो क़ुरानी आहे जो असां पंहिंजा लंघ असां पंहिंजूं अमड़ियूं रोड रस्तनि ते वठी अचूं? इहो मुतालबो कयो आहे त वाक़ई में मुलविस जेके बि जवाबदार आहिनि सभिनी खे गिरफ़्तार करे केतिरे किरदार ताईं पहुचाए ऐं दुआ सां इंसाफ़ कयो वञे।